नाज़रीन, सिंजोरे भरिसां चक 25 चमड़ाऊ में क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना नाइट टेप बाल क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो। उन वास्ते रिपोर्ट कर रहियो आहे साहिल महर। सिंजोरो लग चक 25 जमड़ाऊ में 6 क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना नाइट टेप बाल क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़रियो। 5 रातियुनि ते मुश्तमिल टूर्नामेंट में सांगड़ ज़िले जे 20 टीमनि हिस्सो वरितो। टूर्नामेंट जो फाइनल मैच आरई क्रिकेट क्लब चक नंबर 22 ऐं सांगड़ किंग जे विच में खेॾियो वियो। आरई क्रिकेट क्लब मुक़रर 6 ओवरनि में 4 विकेटनि जे आउट थियण ते 67 रन्सूं ठाहियूं, जंहिंजे जवाब में सांगड़ किंग 6 ओवरनि में 62 रन्सूं ठाहे सघी ऐं उन जा 5 रांदीगर आउट थिया। अहिड़ी रीति आरई क्रिकेट क्लब 5 रन्सनि तां इहो मैच खटे टूर्नामेंट पंहिंजे नाव कयो। टूर्नामेंट जे हवाले सां हिते जे मोहसिन ऐं इलाइक़े वासियुनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। क़ाइद-ए-आज़म टेप बाल क्रिकेट टूर्नामेंट जेको हिते 25 जे ॻोठ में थियो आहे, तमामु बहितरीनु थियो ऐं तमामु सुठे नमूने सां पंहिंजे इख़्तिताम ते पुॻो आहे। ऐं मां तमामु ऑर्गेनाइज़र खे, जेके बि हिते दोस्त आहिनि जंहिं हिननि खे ऑर्गेनाइज़ कयो आहे, उन्हनि खे तमामु मुबारक ॾींदुसि त हुननि एतिरे नंढड़े पैमाने ते पंहिंजे नंढे सोर्सिस जे बावजूदि बि तमामु बहितरीनु ऑर्गेनाइज़ कयो आहे हीउ प्रोग्राम। पर असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध खे ऐं तमामु जेके बि ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि खे इहो अपील कंदासूं त हिते जा जेकी नौजवान यंग जनरेशन जेका आहे, इन्हनि खे को ग्राउंड जेको आहे मुहैया कयो वञे। 6 साल खां लगातार हीउ टूर्नामेंट हले पियो क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जे नाले तां, ऐं शुक्रगुज़ार आहिनि हिन कमेटी जो जेको एॾो वॾो हीउ ग्राउंड सजाइनि था, ऐं इन लाइ दुआगो बि आहियां। ॿियो, असां वक़्त जे हिसाब सां DCO सांगड़, कश्मीर सांगड़ जा सूबाई क़यादत असां इन्हनि खे चवंदासीं मुराए महिरबानी करे हिन जो ग्राउंड जो फंड ॾिनो वञे। क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना का टूर्नामेंट 6 छठा हुआ है, लेकिन बहुत ही अच्छा हुआ है। लेकिन हमारे पास स्टेडियम नहीं है, छोटा सा स्टेडियम है। हम गवर्नमेंट सिंध, गवर्नमेंट पाकिस्तान से गुजारिश करेंगे कि हमारे लिए गवर्नमेंट को टूर्नामेंट के लिए एक ऑर्गेनाइज़ करें, ग्राउंड हो, स्टेडियम हो, तो बच्चे भी खेलें। जंहिंमें काफ़ी टीमनि हिसो वरितो ऐं फाइनल में सुठो थी गुज़रियो ऐं माशाल्लाह छोकिरनि महिनत कई। बाक़ी गवर्नमेंट खे खपे त असांजे ॻोठनि में जीअं ग्राउंड न आहिनि त को सुठो ग्राउंड ॾिनो वञे। असांजा जेके लवर्स आहिनि क्रिकेट जा, उहे बि माशाल्लाह वॾी तादाद हिते माना आऊं इहो थो चवां त हर साल अहिड़ो टूर्नामेंट थिए क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जे नाले। हर साल वांगुरु आऊं ईंदो आहियां हिते। अॼु मूंखे 3 साल मुकमल थी विया आहिनि ऐं छठा क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना नाइट टेप बाल क्रिकेट टूर्नामेंट माशाल्लाह यार एरिया जे लाइ हिकु बहितरीनु इवेंट थींदो आहे। हर साल वांगुरु हितां ई आगाज़ थींदो आहे ऐं वञी ख़तमु ऐं सांगड़ में थींदो आहे। बहितरीनु टूर्नामेंट हो। टूर्नामेंट जे आख़िर में मोअज़्ज़िज़ महिमाननि पारां रांदीगरनि में कैश इनाम, ट्रॉफियूं ऐं मेडल पिणु ॾिना विया। वसवारनि खे पुरज़ोर अपील आहे त जिते ग्राउंड आबाद थींदा आहिनि उते इस्पतालूं वीरान थी वेंदियूं आहिनि। कैमरा टीम सां गॾु साहिल महर, आवाज़ TV सिंध।